जेका वफ़ाक़ी आईनी अदालत जो तस्वर ॾिनल आहे इहो बि सिर्फ़ु इन करे आहे त जेको हिन तजुर्बो कयो आहे आईनी बेंच जो उन में हे कामयाब विया आहिनि। जेके भी गैर आईनी फैसला गैर कानूनी फैसला जेके नामुमकिन हुआ उहे सभु हिन आईनी बेंच खां कराया आहिनि, जंहिंमें सिविलियंस जी ट्रायल फौजी अदालतुनि में, इन सां गॾु जेके रिजर्व सीट्स हुयूं उहे पीपल्स पार्टी PMLN खे जमीयत उलमा इस्लाम खे ॾियारणु ऐं 2/3 मेजॉरिटी ॾियणु, उन सां गॾु जेको जजनि जी जेका ट्रांसफर करे उन्हनि खे सीनियरिटी ॾिनी वई उनखे बि जेको सो कानूनी ठतो आईनी बेंच लॻायो। त हे ॾाढा मुतमइन आहिनि, ख़ुशि आहिनि, छाकाणि त इहो आईनी बेंच वारो जेको झेड़ो आहे 26 अमेंडमेंट वारो उहो हले पियो ऐं पूरे जेका हिकिड़ी